ओम शांति। जमावाक्यम 15-73 लगाओ स्वभाव जे बदलण सां विश्व परिवर्तन करे सघंदा। लगाओ स्वभाव के बदलण सां असां विश्व परिवर्तन करे सघंदासीं। छा आवाज खां परे शांत स्थिति एतिरी प्रिय लॻंदी आहे कि जेतिरी आवाज में अचण जी स्थिति प्रिय लॻंदी आहे। आवाज में अचण आवाज खां परे वञण ये ॿई ही हिकु समान सहज लॻंदा आहिनि बाबतनि सां, या आवाज सां परे वञण मुश्किल लॻंदो। वास्तव में स्वधर्म शांत स्वरूप हुजण जे कारण आवाज खां परे वञण अति सहज हुजो। त बाबत वंदा कि हाणे चेक करो पंहिंजे स्वधर्म में टिकण सहज लॻंदो आहे या धर्म जे विपरीत आवाज में अचण सहज लॻंदो आहे। हाणे हिकु सेकेंड में जीअं स्थूल शरीर द्वारा काथे बि वञण जो इशारो मिले त जीअं वञिबो आहे ऐं अचिबो आहे, ईअं ई ॿई सहज अनुभव कंदा आहियो न। वैसे ही हिन शरीर जी स्मृति सां बुद्धि द्वारा परे वञण ऐं पोइ अचण, इहा ॿई ही सहज अनुभव थींदा आहिनि। असां हिकु सेकेंड में ईअं करे सघंदा आहियूं। हाणे शरीर में वेही करे ॻाल्हायूं था, ॾिसूं था, खाऊं था, कमु था करूं। हाणे हिन शरीर खां न्यारी मां आत्मा परम धाम में पहुची वई त उते कुझु बि न आहे, सिर्फ़ आत्मा निराकार, बाबा निराकार। ईअं करे सघंदा आहिनि। त बाबा चवनि था कि असां हिकु सेकेंड में पंहिंजी के देह खां न्यारो करे सघंदा आहियूं। जॾहिं चाहे शरीर जो आधार वठो, जॾहिं चाहे शरीर जे आधार खे छॾे करे पंहिंजे अशरीरी स्वरूप में स्थित थी वञो। छा ईअं अनुभव हलदे फिरदे कंदा आहियो? जीअं शरीर धारण कयो उअं ई पोइ शरीर सां न्यारो थी वञो। या ॿिन्हिनि खे छा हिकु ई अनुभव कंदा आहियो? इहे ही अनुभव अंतिम पेपर में असांखे अंतिम पेपर में फर्स्ट नंबर लाइण जो आधार आहे। अगरि असां अभ्यास कंदासीं न त इहे अभ्यास जंहिंजो सुठो हूंदो न उनजो ई फर्स्ट नंबर, उन्हनि जा ई नंबर हिन आधार ते थींदा। ज्ञान त सहज असां ॿुधाए सघंदा आहिनि, लेकिन मुख्य अभ्यास असांखे कहिड़ो करिणो आहे? मां निराकार आत्मा आहियां। जो लास्ट पेपर ॾियण जे लाइ हाणे खां ई तयार थी आहिनि या थियनि था, जीअं विनाश करण वारा हिकु इशारो मिलंदे ई पंहिंजो कार्य संपन्न करे ॾींदा न। असां विनाशकारी आत्मायूं एतिरी एवर रेडी आहिनि कि हिकु सेकेंड जे इशारे में पंहिंजो कार्य हाणे बि आरंभ करे सघंदी आहिनि। हाणे बि उहो आरंभ करे सघंदी। त छा विश्व जो नव निर्माण करण वारी असां स्थापना जे निमित्त ठहियली आत्मायूं एवर रेडी आहिनि? हाणे बाबत ते स्टॉप। त असां निराकारी स्थिति में परम धाम में टिकी सघंदा आहियूं। को बि संकल्प न थी। पंहिंजी स्थापना जो कार्य ईअं कयो अथव कि जिसां विनाशकारियुनि जो इशारो मिले, जीअं विनाशकारियुनि खे इशारो मिले। असांजी स्थापना जो कार्य ईअं करे छॾियो आहे कि जिसां विनाश जी बाबत न जेसिताईं बाबा सत्संग जी राजधानी न स्थापन थींदी तेसिताईं विनाश बि न थींदो। जेसिताईं बाबा की माला न ठहींदी तेसिताईं विनाश बि न थींदो।
जे यादव सेना फुल फोर्स सां तैयार थी वई आहे। छा उअं पांडव सेना भी पंहिंजी सर्व तैयारी करे समय जो इंतजार करे थी। अहिड़ा एवर रेडी आयो बाबा चवनि। जीअं लाइट हाउस पावर हाउस 1 सेकेंड जे स्विच ऑन करण सां चारो लाइट ऐं माइट फैलाए ॾींदो आहे। छा ईअं ई पांडव सेना 1 सेकेंड जे डायरेक्शन प्रमाण लाइट हाउस माइट हाउस जी सर्व आत्माउनि खे लाइट ऐं माइट जो वरदान ॾेई सघंदी आहे। हाणे बाबा चए स्टॉप पंहिंजी आत्म स्थिति में सुठी वञो। खुद खे निराकार आत्मा बाबा भी निराकार बस जेकी आत्मा सब कुछ भूलजी करे बाबा खे याद कंदी उन आत्मा में बाबा जहिड़ी लाइट हूंदी त वो चारों ओर लाइट हाउस माइट हाउस हूंदी। सर्व आत्माउनि खे लाइट माइट जो वरदान ॾेई सघंदा है। जे स्थूल नज़र 1 सेकेंड में हिकु स्थान ते वेही चारों ओर ॾिसंदी आहे। छा ईअं ई टे नेत्र द्वारा 1 सेकेंड में चारों ओर न सिर्फ भारत लेकिन सॼे विश्व जी आत्माउनि खे नज़र सां निहाल करे सघंदा है। पंहिंजी टी अख बुद्धि द्वारा इन अखियुनि सां त असां आस पास ॾिसी सघंदा आहियूं न, लेकिन असांजी टी अख सां असां सभु कुझु ॾिसी सघंदा आहियूं। पूरी बाबा न चईंदा आहिनि अव्यक्त मावा खे कि मां सिर्फ हिन सभा खे नथो ॾिसां, मुंहिंजे साम्हूं त पूरी विश्व जी आत्माऊं। ऐं विदेश में भी जो मुंहिंजो ॿार वेठो आहे बाबा उनखे भी ॾिसंदा आहिनि कीअं वेठा आहिनि। त उअं ई असांखे भी बाबा टी अख ॾिनी अथई न बुद्धि, त नज़र सां निहाल कीअं करे सघंदासीं बुद्धि रूपी टी अख द्वारा। छा ईअं ई टे नेत्र द्वारा 1 सेकेंड में सब चारों ओर न सिर्फ भारत लेकिन सॼी विश्व जी आत्माउनि खे नज़र सां निहाल करे सघंदा आहिनि। जे सरल ऐं सहज रीति स्थूल नेत्र द्वारा नज़र फैलाए सघंदा आहियो। छा उअं ई तव्हां नज़र सां निहाल करे सघंदा आहियो पूरी विश्व जी सर्व आत्माउनि खे, प्रकृति खे, योनियनि खे, तत्वनि खे, पूरे ग्रहनि खे, सभिनि खे गायन न 1 सेकेंड में टियों नेत्र खुलण सां विनाश थियो। विनाश सां गॾु गॾु स्थापना त आहे ई न, बाप सां गॾु गॾु ॿारनि जो भी गायन आहे न। छा टियों नेत्र एतिरो पावरफुल आहे जो दूर ताईं नज़र वञी सघे। जे स्थूल नेत्र जी नज़र कमज़ोर हूंदी आहे त दूर ताईं न ॾिसी सघंदा आहियूं। छा उअं ई पंहिंजे टे नेत्र जी शक्ति ॾिसंदा रहंदा आहियो कि ठीकु आहे या कमज़ोर आहे, कुझु विघ्न अचे थो। हाणे असां संकल्प करूं असां पूरी विश्व जी आत्माउनि खे प्रकाश ॾियूं था त कुझु ॿियो कोई संकल्प ईंदो पहिरियों हिनखे ॾियां कि पूरी विश्व जी आत्माऊं नंबरवार। जीअं पहिरियों सतयुग जी आत्माऊं, पोइ त्रेता जी, पोइ भगत आत्माऊं, अलॻि अलॻि धर्मनि जी आत्माऊं, मतपंथ आदि, पोइ सभु बीज, सभु योनियूं, सभु तत्व, पाणी, धरती, हवा, आकाश, सभु ग्रह। एतिरी परे ताईं असांजी नज़र वञी सघंदी आहे या कोई संकल्प असांखे डिस्टर्ब कंदो त ईअं चेक करो कमज़ोर आहे या शक्तिशाली आहे। टियों नेत्र खे शक्तिशाली ठाहिण लाइ केवल मुख्य 2 शब्दनि ते अटेंशन रखो। टियों नेत्र में कमज़ोरी अचण जी भी उहे ई 2 ॻाल्हियूं आहिनि। असांजो टियों नेत्र सदा पावरफुल क्लीन एंड क्लियर रहे। हुनजे लाइ बाबा चवनि था 2 ॻाल्हियुनि ते ध्यानु ॾियो।
स्थूल नज़र में कमज़ोरी हुजण जो कारण छा हूंदो आहे? ब्रेन वर्क जो ज़्यादा हूंदो आहे न। स्थूल नज़र जे कमज़ोर हुजण जो कारण छा हूंदो आहे? ब्रेन वर्क जो ज़्यादा थिए। ॻाल्हियूं त उहे ई आहिनि, लेकिन हिन सभिनि ॻाल्हियुनि खे ॿ शब्दनि में सार में लाइण में अटेंशन रखणु सहज थी वेंदो। त कमज़ोरी लाइण जा ॿ शब्द आहिनि, हिकु त लगाव, ॿियो पुराणो सुभाउ। अगरि असांजो टियों नेत्र ख़राब आहे, कमज़ोर आहे, त हुन में या त असांजो कंहिंमें लगाव आहे या असांजो कोई पुराणो स्वभाव ॿियनि जे प्रति या ख़ुदि जे प्रति। कंहिंखे पंहिंजो पुराणो स्वभाव कमज़ोर कंदो आहे, कोई खे कंहिं प्रकार जो बि लगाव कमज़ोर कंदो आहे। त इहे ॿ मुख्य कमज़ोरियूं आहिनि, हिननि जो विस्तार त ॾाढो आहे। हर हिक खे कोई न कोई लगाव आहे, त हर हिक में नंबरवार परसेंटेज में हाणे ताईं पुराणा स्वभाव आहिनि। यदि ये स्वभाव लगाव बदली वञे त विश्व भी बदली वञे। यदि विश्व जे परिवर्तक स्वयं ही न बदलिया त विश्व के कीअं बदल? चेक करो असांजो कंहिंमें लगाव आहे जो विशेष में बाबा सां बाबा की यादि करे असां विश्व खे प्रकाश करियो। कहिड़ी कहिड़ी ॻाल्हि असांखे यादि थी अचे, कहिड़ो कहिड़ो स्वभाव, पुराणो स्वभाव असांखे विघ्न रूप थो थिए, त हुनखे बदिलो। पंहिंजे में चेक करो कि छा कहिड़े बि प्रकार जो लगाव आहे, चाहे वो संकल्प रूप में लगाव, चाहे संबंध जे रूप में, चाहे संपर्क जे रूप में, चाहे पंहिंजी कोई विशेषता जी तरफ़ लगाव हूंदो आहे। चेक करणो लगाव कंहिंमें चेक करणो, चाहे संकल्प जे रूप में, कंहिंजी सोचण जो तरीक़ो सुठो थींदो आहे, हिनजी सोच सुठी आहे त असांखे कुझु चए असां उन ई सोच में लॻूं, विश्व कल्याण न करूं। पंहिंजे संबंधनि जे स्वरूप में असांखे कोई खीचे त नथो, घड़ी घड़ी वो यादि त नथो अचे। चाहे संपर्क जे रूप में ॻाल्हि यादि ईंदी आहे न, चाहे पंहिंजी कोई विशेषता जी तरफ़ साम्हूं विशेषता आहे त हुनखे असां वेठा आहियूं विश्व खे प्रकाश ॾियण, ऐं ॻाल्हियूं असांखे ईअं ई यादि थी अचे। त बाबा चए थो अगरि पंहिंजी कोई बि विशेषता में लगाव आहे त उहो बि लगाव बंधन युक्त करे ॾींदो आहे, ऐं बंधन मुक्त न थी सघंदा आहियूं। श्री लगाव अशरीरी ठहण न ॾींदो, ऐं उहो विश्व कल्याणकारी बि न थी सघंदो। पूरे विश्व जो कल्याण असां कॾहिं करे सघंदा आहियूं जॾहिं असां ख़ुदि खे देह खां न्यारी आत्मा सम्झंदासीं। छो जो हिकु निराकार आत्मा में त चारों ओर लाइट फैलदी न, मुंहिंजे लाइ असांखे शरीर जो भान सभु छॾिणो पवंदो। देह जे संबंध वस्तु वैभव सभिनि सां लगाव छॾी करे सभु खे आत्मा सम्झंदासीं, बाबा खे यादि कंदासीं, तॾहिं त बाबा जी लाइट असांजी आत्मा द्वारा पूरे विश्व में फैलदी। बाबा मात्र ज्ञान सूर्य आहे, सूर्य मुआफ़िक हुन वटि ज्ञान गुण शक्ति वेंदो, हुन सां कनेक्ट थियण लाइ असांखे सभिनि खां डिस्कनेक्ट थियणो पवंदो। हुन सां कनेक्ट थींदासीं तॾहिं त पूरे विश्व में चारों लाइट माइट फैलदी। त बाबा चवनि था त पंहिंजे ई लगाव में फसिया हुआ त न आहे, उहो विश्व खे मुक्त व जीवन मुक्ति जो वरतो दिलाए कीअं सघे। लगाव वारो कॾहिं सर्वशक्ति संपन्न न थी सघंदो आहे। लगाव वारो धर्मराज जी सजाइण सां संपूर्ण मुक्त सलाम ॾियण वारो न थी सघंदो। जंहिंमें लगाव हूंदो उहा मुक्ति जीवन मुक्ति जो वरतो कंहिंखे न दिलाए सघंदो।
छो जो खुद ही फसल हूंदो। लगाव वारो कॾहिं बि सर्व शक्ति संपन्न न थी सघंदो आहे। लगाव वारो धर्मराज जी सजाइण सां संपूर्ण मुक्त सलाम ॾियण वारो न थी सघे। बाबा चवंदा न जेका संपूर्ण पावन ठहींदियूं न सर्व लगावन सां मुक्त हूंदो उनखे धर्मराज बि सलाम कंदो। जंहिंजो लगाव हूंदो उहो न करे उनखे धर्मराज सलाम न कंदो। त लगाव वारे खे सलाम भरणो ई पवंदो। ऐं लगाव वारो संपूर्ण फर्स्ट जन्म जो राज्य भाग्य पाए संपूर्ण फर्स्ट जन्म जो राज्य भाग्य जंहिंमें भी लगाव हूंदो न उहो फर्स्ट राज्य भाग्य न प्राप्त करे सघो। इन प्रकार पुराणो स्वभाव वारो बाबा चवंदा इन प्रकार पुराणो स्वभाव बाबा न ॿ ॻाल्हियूं आहिनि। पुराणे स्वभाव वारा नए जीवन नए युग जो संपूर्ण सदा अनुभव न करे सघो। नए जीवन नए युग जो संपूर्ण सदा अनुभव न करे सघंदा जंहिंमें पुराणो स्वभाव हूंदा। हर आत्मा में भाव जो भाव न रखण सां स्वभाव हिकु विघ्न पइजी वेंदो विघ्न ठही वेंदो। हर आत्मा खे भाव न स्वभाव अर्थात पंहिंजो भाव ॿियनि जे प्रति ऐं स्वयं जे प्रति। अगर असां खुद जे प्रति भी आत्मिक भाव रखंदासीं कि मां आत्मा आहियां ऐं ॿियनि जे प्रति भी रखंदासीं भई सभी आत्मायूं आहिनि त हर आत्मा में भाव जो भाव न रखण सां स्वभाव हिकु विघ्न ठही विस्तार खे त स्वयं ई ॼाणंदा आहियो न। लेकिन हाणे छा करणो आहे? विस्तार के जीवन में समाये करे बाप समान थी वञे। विस्तार त असां ॼाणंदा ई आहियूं लेकिन असांखे हाणे विस्तार खे बि छो जे अंत में सिर्फ़ असांखे हिकु इहा ई ॻाल्हि यादि रखणी खपे मां आत्मा आहियां मुंहिंजो बाबा आहे बसि। बाक़ी विस्तार बि न खपे सत्युग त्रेता कुझु बि न। मां आत्मा आहियां मुंहिंजो बाबा बसि। इहा ॿ ॻाल्हि आत्मा परमात्मा त हाणे विस्तार खे समाए करे बाप समान ठही वञे न कि कोई पुराणो स्वभाव हुजे न कोई लगाव हुजे। जबकि पुराणो तन मन धन सभी बाप खे अर्पण करे छॾियो। बाप खे समर्पण करे छॾियो त ॾियण खां पोइ वीचार मुंहिंजो वीचार मुंहिंजी सम्झ मुंहिंजो स्वभाव इहे शब्द ई काथां खां आहे। त हाणे असांखे भले असां कंहिंखे वीचार ॾियूं था पंहिंजी सम्झ ॾियूं था जेको बि असांखे असांजी त सम्झ आहे न जो बि बाबा जी श्रीमत अनुसार असां जो बि चऊं था जेको बि बाबा असांखे भाव चए थी सर्व जे प्रति उहो यूज़ करणो न। त उहो बि अगरि माण्हू नथा वञनि त असांखे बुरो न लॻणो खपे भई चईंदा न मुंहिंजो वीचार अहिड़ो आहे मुंहिंजो स्वभाव अहिड़ो आहे त मुंहिंजो काथां आहे त सभु बाबा जो ई आहे न। त तव्हां बाबा जी सेवा में लॻायो बाबा जी कीअं मञो न कमु मञो हुनमें बुरो छो मिलो। छा मुंहिंजो अञा ताईं आहे या मुंहिंजो तुंहिंजे में थी वियो आहे? जॾहिं चऊं मुंहिंजे खे तुंहिंजो त मुंहिंजोपन समाप्त थी वियो। मन ऐं तन बाप जी अमानत आहे न असांजी त न आहे न। मुंहिंजो मन चंचल आहे इहे चइण काथां थियो? अगरि मन में बि कोई अहिड़ा वेड़ा वीचार अचनि था त बाबा खे ॾेई छॾियो। तन में बि कुझु अचे थो त बाबा खे ॾेई छॾियो। असांजो मन तन थोरी आहे त मुंहिंजो मन चंचल आहे इहे चइण सां काथां इहे काथां शब्द ईंदो? चइबो बि आहे न बाबा इहे चईंदा आहियो न त अगरि इहे चईंदा आहिनि त छा अञा ताईं मुंहिंजेपन सां न छुटिया आहिनि?
मुंहिंजो मन कंहिंमें हुजे, बंदर में या खुद मरी वेंदो आहे, लेकिन उनखे मुंहिंजोपन न, उनजो मुंहिंजोपन न मरंदो आहे। त बाबा जी मुंहिंजोपन कंहिंमें हूंदो आहे? बंदर में। वो बंदर खुद मरी वेंदो, लेकिन हुनजो मुंहिंजोपन न वेंदो आहे। हुनजो ॿार मरी वेंदो त बि उहो हुनखे थींदो ई मुंहिंजो ॿार आहे, खणी करे घुमंदो रहंदो। इन करे चित्रनि में बि महावीरनि खे बि पूछ जी निशानी ॾेई छॾी। महावीर लेकिन पूछ जरूर आहे। त ये पूछ कहिड़ी आहे? लगाव स्वभाव जी पूछ। चवण में असां महावीर खुद खे चऊं, लेकिन अगर असां मैंपन मुंहिंजोपन आहे त मतलब असां में भी पुराने लगाव स्वभाव की पूछ आहे। जेसिताईं न पूछ के आग न लॻाईंदव न, तेसिताईं लंका खे आग न लॻाए सघंदव। असां अंदरीअ सां पंहिंजो सभु मुंहिंजोपन, लगाव स्वभाव सभु जलाए छॾंदासीं। मुंहिंजो त बाबा, तॾहिं असांखे बाबा जी सर्व शक्ति मिलंदी जो पूरे विश्व में फैलंदी। उन सां विश्व परिवर्तन थी, उन सां हिन पूरी लंका खे आग लॻंदी। ॾेखारींदे न कि लंका खे आग लॻी त असांखे कहिड़ी पूछ जलाइणी आहे? पुराणे स्वभाव लगाव। मुंहिंजेपन जी लगाव भी मुंहिंजेपन सां ईंदो, स्वभाव भी मुंहिंजो स्वभाव अहिड़ो आहे। मुंहिंजोपन किथां आयो? सभु कुझु त बाबा खे ॾेई छॾियो। त विनाश जी वार्निंग जी सहज निशानी कहिड़ी आहे? बाबा जी निमित आत्माएं जी पुराणे स्वभाव लगाव जी पूछ जली वेंदी, तॾहिं विनाश। हिन पूछ जी आग त हाणे हिन पूछ खे आग लॻाइणी। तॾहिं सभी महावीरनि जी लगन जी आग लॻी वेंदी त इहे पुराणो विश्व रहंदो। पुराणो स्वभाव लगाव जी पूछ जलाए छॾी त बाबा में लगन लॻी वेंदी। पोइ ॿुधायो बाबा चवंदा पोइ पुराणो विश्व रहंदो ई रहंदे करे हाणे सभी प्रकार जे लगाव स्वभाव खे समाप्त करो। बाबा जीअं विनाशकारी आत्मायूं विनाश लाइ तड़पदियूं आहिनि, ईअं ई तव्हां स्थापना वारा विश्व कल्याण जे लाइ तड़पदा आहियो। अहिड़ी सेल्फ सर्विस ऐं विश्व जी सर्विस हिन ॿिन्ही जे लाइ नए नए इन्वेंशन करो। जीअं उहो माण्हू बि हाणे इन्वेंशन करनि था न कि ईअं कि अहिड़ा पावरफुल यंत्र ठाहियूं जो विनाश सहज ऐं शीघ्र थी वञे। त तव्हां अहिड़ा महावीर साइलेंस जी शक्ति जा इन्वेंटर अहिड़ा प्लान ठाहियो था कि जो सॼे विश्व खे परिवर्तन थियण में अथवा उनखे मुक्ति जीवन मुक्ति जो वरतो ॾियण में सिर्फ़ 1 सेकेंड ही लॻे ऐं सहज भी थिए। चवनि था कि असां एतिरा सहज एतिरा यंत्र ठाहियूं कि जल्दी जल्दी विनाश थी वञे। त बाबा जी तो ईअं ई तव्हां महावीर साइलेंस जी शक्ति जा इन्वेंटर अहिड़ो प्लान ठाहियो था कि जो सॼे विश्व के परिवर्तन थियण में अथवा उन्हनि खे मुक्ति जीवन मुक्ति जो वरतो ॾियण में सिर्फ़ 1 सेकेंड ही लॻे ऐं सहज भी थी वञे। तव्हां मुआफ़िक 35 वर्ष न लॻा। हाणे त केॾा सारा साल थी विया। हाणे त असांखे अहिड़ी इन्वेंशन कढणी आहे जो 1 सेकेंड में 7 ॾींहंनि जो कोर्स ॾेई छॾे। जेको 7 ॾींहंनि जो कोर्स जंहिंमें हूंदो चक्कर जो ज्ञान, हुनखे जीवन मुक्ति जो वरतो त्रेता जे अंत ताईं त ईंदो न।
और एक सेकंड में किसी आत्मा परमात्मा जो ज्ञान मिली हो तब उनके मुक्ति जो वर्ष मिली है ना एडी इन्वेंशन कटो था देखे दे सकता है ऐसा एक सेकंड में जो आत्मा परमात्मा जो तब आवश्यकता तो एडी रिफाइन इन्वेंशन सा एक सेकंड में नजर सा निहाल एक सेकंड में दुखी सा सुखी निर्बल सा बलवान अशांत सा शांति जो अनुभव कराए सको एडी रिफाइन इन्वेंशन करो जो एक सेकंड में नजर सा निहाल एक सेकंड में दुखी सा सुखी निर्बल सा बलवान शांत सा शांति जो अनुभव कराए सको क्या एडी रिफाइंड रूहानी शस्त्रों युक्तियों सोचता है कि एक सेकंड में उन जो तड़पन बंद थी एक सेकंड में उन जो तड़पन बंद थी जीअं बम द्वारा एक सेकंड में मरी वेंदा आहिनि उहे एक सेकंड में उन्हनि खे वरदान महादान ॾेई सघो छा अहिड़ा महादानी अहिड़ा वरदानी थिया आहिनि छा सर्व जी मनोकामना पूरी करण वारा कामधेनु थिया आहिनि हाणे छा स्वयं में कोई कामना त न रहिजी वई है न असां में कोई कामना आहे न सर्विस जी भी कामना न हुजणी खपे हाणे त हिकु ई कामना हुजणी खपे विश्व जी सर्व आत्माउनि जो भलो थिए सभिनि खे मुक्ति जीवन मुक्ति जो वरतो मिले असांखे सर्विस जी भी कामना भई मां ईअं भाषण करां ईअं करां हिकु जेकी हूंदी आहे हाणे असांजी सभु कोई कामना न हुजणी खपे मुझे हर सेकंड बाबा जी याद रहे बाबा से मुझे बुद्धि योग लगल रहे बस तब बाबा चवंदा कि अगर पंहिंजी कोई कामना हूंदी त कामधेनु कीअं थींदो मुंहिंजो नाम थे मुंहिंजी शान थी ये कामना भी न रहे समझो बाबा त कामधेनु थियण लाइ पंहिंजी सभु जीअं मां हूंदी आहे न मां सभिनि खां बेस्ट मां कहिड़ी थी सकती है बेस्ट मां जिनकी खुद जी कामना न हुजे अॼुकल्ह जी मां सुठी मां छो थी ठही सघे अॼुकल्ह जो पीउ सुठो पीउ छो थो ठही सघे छो जो हुननि जी खुद जी कामना हूंदी आहे ॿारनि या पंहिंजे जीवन में मां सोचदी आहियां अॼुकल्ह हाणे बसि ॿार पैदा कयो ईअं कयो हाणे मां ईअं कंदमि त खुद जी कामना पूरी करण में लॻी हूंदी आहे त पोइ ॿारनि जी सुठी पालना न करे सघंदी आहे अहिड़ी में ऐं जेकी मां बुद्धि सां फ्री हूंदी आहे न पोइ ॿार खे सुठी रीति पालना करे सघंदी सदा हुनजे लाइ हुनजी प्रोग्रेस जे लाइ सोचती रहंदी अॼुकल्ह माण्हुनि खे फोन आहे त संबंध ईअं हुननि जी ॻाल्हि सोचता रहंदा आहिनि हिन ईअं कई न कई मां बि करां हिन ईअं वरितई हिन ई कई मां बि करां त ॿारनि जे मथां उहो पूरो ध्यानु न ॾेई पाईंदा आहिनि जॉब पढ़ाई ख़ुदि जी कामना पूरी न थी पाईंदी न त फ्रस्ट्रेट थी वेंदा आहिनि पोइ ॿारनि खे ठीक रीति सां पाले न सघंदा आहिनि त ईअं ई बाबा चए थो त परफेक्ट शिव जी शक्ति कॾहिं ठही परफेक्ट शिव जी शक्ति थियण लाइ असांखे शिव जी शक्ति मतलब शिव पिता समा हुई सभु पूरी दुनिया सभु असांजा ॿार थींदा त मां ई त सभिनि जी कामना पूरी करण वारी कामधेनु हूंदी आहे न असांखे कोई बि कामना न हुजणी खपे तॾहिं असां कामधेनु ठही सघंदासीं विश्व जी हर आत्मा जी कामना पूरी करे सघंदासीं सभिनि जो कल्याण करे सघंदासीं हिन लाइ पंहिंजी कोई कामना न हुजणी खपे सिर्फ़ु हिकु ई ॻाल्हि हुजणी खपे मुंहिंजो त हिकु शिव ॿियो न कोई सम्झो
अहिड़े हिक सेकंड में टे नेत्र द्वारा विश्व की नजर सां निहाल करण वारा, हिक सेकंड में अशांत ऐं दुख सां पार वठी वञण वारा, लगाव स्वभाव सां अतीत कर्मातीत स्थिति में स्थित रहण वारा, मुक्ति जीवन मुक्ति जे वर्ते जे प्राप्ति जे जीवन में सदा रहण वारा, मुक्ति ऐं जीवन मुक्त आत्माउनि खे बाप दादा जो याद प्यार ऐं नमस्ते। असांजी भी बाप दादा खे याद प्यार ऐं नमस्ते। ओम शांति। बाबा की याद करो,